ॿुधाईंदा हलूं त पंजाब सां तालुक़ रखंदड़ नारी सिंधड़ी जे नौजवान मोहम्मद रिज़वान आराई सां प्यार जो परणो करे छॾियो। जी नाज़रीन, रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिब पंजाब जे इलाइक़े लिया सां तालुक़ रखंदड़ नौजवान नारी 22 वरियनि जी तहमीना दी अलाह ॾितो पारां सिंधड़ी जे ॻोठ बशीराबाद जे नौजवान 25 सालनि जे नौजवान मोहम्मद रिज़वान आराई सां प्यार जो परणो करे छॾियो ऐं मुक़ामी अदालत मीरपुर ख़ास में पेश थी, जिते हुन जो चवणु हो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां मोहम्मद रिज़वान सां शादी कई आहे। मुंहिंजा माइट मुंहिंजी शादी ॿिए हंधि कराइण लाइ दबाव विझी रहिया हुआ। इन बाद आउं निकिरी बग़ैर कंहिं दबाव जे रिज़वान सां शादी कई आहे। न मूंखे कंहिं अगवा कयो आहे, न ई कंहिंजे चवण ते शादी कई आहे। जंहिं करे मुंहिंजा माइट जेकॾहिं मुंहिंजे मुड़ुस मथां अगवा जो केस कनि त उनखे कूड़ो सम्झो वञे।